कौमी अवामी तहरीक ज़िला मलीर पारां क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह नाले वारे कानूनदान अया लतीफ़ अलीजो जी 51 सालगिरह रज़ाकाबाद QAT ज़िला मलीर जी ऑफिस में मल्हाई वई। ख़ुसूसी शिरकत मरकज़ी नायब सदर फरहान लाड़िक, डिवीज़न सदर अशफाक चन्नड़, अगवाननि समेत वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। सालगिरह तकरीब के खिताब कंदे मलीर सदर काशिफ खासकेली, मरकज़ी नायब सदर फरहान लाड़िक, डिवीज़न सदर अशफाक चन्नड़ चयो त मरकज़ी अगवाननि जो साईं फरहान लाड़िक साहब, साईं मरकज़ी नायब सदर साहब, डिवीज़न सदर अशफाक चन्नड़ साहब ऐं ॿिया मरकज़ी अगवान अली बख्श बरोड़ो साहब, असांजो मलीर ज़िले जो अगवान, उन सां प्लस में ॿिया जेके काफ़ी दोस्त पाण सां हिते आया आहियूं, सभिनी शुक्रगुज़ार आहियां। मलीर ज़िले में हीउ जेको पाण अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जी सालगिरह मल्हायूं पिया, हीअ कंहिं हिकु फ़र्द ऐं कंहिं अगवान जी सालगिरह न आहे। हीअ क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जी सालगिरह आहे ऐं हिकिड़ो उहो लीडर जेको सॼी एशिया जी ॻाल्हि करे, एशिया खां हटी करे सॼी दुनिया जी ॻाल्हि करे ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु रखे, अॼु उन लीडर जी सालगिरह आहे। असांखे वॾो फ़ख़्रु आहे, असांजी क़ौमी अवामी तहरीक ऐं मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब ते वॾो फ़ख़्रु आहे जो अहिड़ा लीडर जेके आहिनि, सिंध में खोट आहे सिंध में अहिड़नि लीडरनि जी। मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब असां लाइ क़ौमूं पंहिंजे अज़ीम लीडर जी जेको आहे सो ॾियारो मल्हाईंदियूं। ऐं अॼु असीं मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जी सालगिरह 51 सालगिरह जेका मलीर ज़िले तरफ़ां ऐं जस पेश कयां थो मलीर ज़िले जी टीम खे, काशिफ खासकेली ऐं उनजी सॼी टीम खे, त जिन ने प्रोग्राम अनाउंस कयो ऐं अनाउंस करण खां पोइ अॼु ही बाक़ाइदे मल्हायो पियो वञे। अयाज़ लतीफ़ अलीजो साहब हिन में को शक कोन्हे को त घण पासा शख़्सियत आहे। अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जेको कमु चवंदो आहे उहो कंदो आहे। स्टैंड हर इशू ते, सिंध जो जेको बि इशू हुजे, अयाज़ लतीफ़ अलीजो साहब हुन ते सफ़े अवल में किरदारु अदा कंदो आहे। 22 मई हुजे 2012 MQM जो महाजर सूबा तहरीक जे तरफ़ां जेको मोहम्मद इस्लाम रैली जे मथां फायरिंग करे असांजा 14 कारकुन, जंहिंमें अदी असांजी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी शहीद कई वई, उन समेत जेके बि असांजा कारकुन शहीद थिया, उन्हनि इहो साबित कयो त क़ौमी अवामी तहरीक मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जी क़यादत में साबित कदम रही आहे ऐं महाजर सूबे खे ग़र्क़ कयो। उन खां पोइ ॿिजो निज़ाम हुजे, करप्शन हुजे, पीपल्स पार्टी, बेड गवर्नेंस हुजे, इरशाद रांझाणी जहिड़ा केस हुजनि, निमरता हुजे, लताऊं हुजनि, आशाऊं हुजनि, उन खां अलावा फज़ीला सरकी हुजे, सिंध जे समूरे नंढनि वॾनि इशूज़ ते फर्स्ट स्टैंड वठण वारी क़ौमी अवामी तहरीक मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जी अॻवानी में हूंदी आहे। त असां फ़ख़्रु महसूसु कयूं था त असां उन अज़ीम लीडर जे अज़ीम फर्ज़ंद मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जी टीम जो हिसो आहियूं, क़ौमी अवामी तहरीक जो हिसो आहियूं। असांखे फ़ख़्रु आहे त असां उन जी टीम जो हिसो बणिजी करे सिंध जे समूरनि ॾुतड़ियल माण्हुनि, सिंध समेत पाकिस्तान जे मज़लूम माण्हुनि जो जेको आहे सो आवाज़ बणिजी जेको उभरियो आहे, मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब ऐं क़ौमी अवामी तहरीक पंहिंजे जिदोजहद वसीले उन्हनि माण्हुनि जी मालिकी कंदी ऐं उन्हनि माण्हुनि सां कयल वचन निभाईंदी। जी सिंध असीं इहो चवंदासीं त जीअं अज़ीम क़ौमूं पंहिंजे अज़ीम सपूतनि ऐं बहादुरनि जूं जेके सालगिरह मल्हाईंदी आहे, उन तसलसल में मौजूदा हालतुनि जे अंदरि अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जी जेका शख़्सियत आहे, जेका घणा पासाऊं शख़्सियत आहे, जेको हिकु इंडिविजुअली कंहिं शइ ते जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त उहा नाकाफ़ी हूंदी। तमामु घणा पासाऊं सिंध जे मौजूदा हालतुनि में अयाज़ लतीफ़ अलीजो साहब जंहिं तरीक़े सां सिंध जो मौक़ुफ़ रखे थो, सिंध जो केस विढ़े थो, पोइ उहो कराची खे टोड़ण जी साज़िश जे ख़िलाफ़ु हुजे, उहो पिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु हुजे, या उहो सिंध जे हर उन सिंध दुश्मन मनसूबे जे ख़िलाफ़ु जेका बि अॼु ताईं का प्लैनिंग थी आहे, उनजे ख़िलाफ़ु अयाज़ लतीफ़ अलीजो साहब हिकु बहादुर शींहं वांगुरु अॻियां गजगोड़ करे उभरियो आहे ऐं पोइ सॼी सिंध उनजे पोयां लॻी पवंदी आहे। सिंध में जेके बि जॾहिं बि सिंध दुश्मन मनसूबा ठहिया आहिनि, उन ते जेको सिफ़े अवल किरदारु अदा करे थो उहो मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीजो साहब करे थो। ईअं ई जीअं माज़ी में मोहतरम बसूबिश अलीजो साहब कंदो हुयो, जॾहिं सिंध जे माण्हुनि खे कंहिं शइ जी ख़बर ई कान हूंदी, कालाबाग डैम जी ख़बर ई न, नीलामबंद कयल तहरीक जी ख़बर ई न। उन सॼे तसलसल में जॾहिं अवामी तहरीक में रसूबिश अलीजो साहब जी उथंदो हुयो, इन साॻे तसलसल में अॼु अयाज़ लतीफ़ अलीजो साहब आहे जेको सिंध जे हर उन मसइले ते उथी खड़ो थिए थो। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त मलीर जे दोस्तनि जेको प्रोग्राम कयो आहे, हिकु अहिड़ी शख़्सियत जो कयो आहे, जीअं कंहिं शाइर चयो आहे त कंहिं माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल धरती जे सीने ते,
अहिड़ी गहरी चीख थियनि था जो हर कंहिंखे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। सो असांखे तमामु वॾी ख़ुशी आहे। असीं पंहिंजे अज़ीम पंहिंजे क़ाइद पंहिंजे महबूब लीडर जो जेको अॼु ॾींहुं मल्हायूं पिया इहो क़ाबिल तारीफ़ आहे। अॼु ही कराची समेत सॼी सिंध में मल्हायूं। एतमाद करे असां सां सफ़र में साथी रहिया साथियो। ही अयाज़ लतीफ़ पली जो उहा शख्सियत उहा बेगरमानी शख्सियत जेको सिंध जे लाइ कोहड़ो केस कंहिंजे बि आॾा हारायो नाहे। अयाज़ लतीफ़ पली जे यूनिवर्सिटीअ मां जेको पास थी निकिरे थो मां सम्झां थी उहो दुनिया जो आला तरीन शख्स थिए थो। साथियो अचो अचो त उन अयाज़ लतीफ़ पली जे